महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नात ख़ाननि जे लाइ हिकिड़े अदना ॻाइण फ़नकार खां ॻाल्हाइणु मुनासिब कोन्हे त मां छा ॻाल्हायां हबीब जे नात ख़ाननि जे लाइ। ऐं उहे वॾा ख़ुशनसीब आहिनि जेके मुंहिंजे सुहिणे हबीब जी नात पढ़नि था। ऐं मूंखे वॾी ख़ुशी थी आहे त अॼु हिन नात ख़ान इतिहाद जे हुन मीटिंग में मां मौजूदु आहियां। थी सघे थो त जीअं हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे ख़रीदारी में ॿुढड़ी ढेरो खणी आई हुई सुट जो, पोइ कंहिं सियाणनि चयो त तूं जेको आहे यूसुफ खे ख़रीद करण आई आहीं ऐं सुट जो ढेरो तुंहिंजे हथ में आहे। त हुन माई वराणियो त मूंखे ख़बर आहे यूसुफ खे ख़रीद नथी करे सघां, पर मां यूसुफ जे ख़रीदारनि में पंहिंजे लिस्ट में नालो ॻणायां थो। सो अॼु इहा मूंखे ख़ुशी थी आहे त मां हिन नात ख़ान जे विच में मां बि पंहिंजो लिस्ट में नालो लिखाइण आयुसि। फरीद साईं जो हिकिड़ो शेर तव्हांजे नज़र कंदुसि। कंहिं बि मज़हब कंहिं बि मज़हब सां मुंसलिक हुजे, मुस्लमान दुनिया जो किथां जो बि हुजे, उनजो मुंहुं मदीने पाक हूंदो। जेकर मदीने पाक मुंहुं न अथसि त पोइ उन खे मुस्लमान सॾाइण जी ज़रूरत ई कोन्हे। हबीब जे हुब खां सवाइ बाक़ी दुनिया कंहिं कम जी कोन्हे। फरीद साईं जो हिकिड़ो शेर आहे, उहो इस्लाही शेर आहे। मतां कंहिंखे उहा बुरो लॻे, ॾुखियो लॻे त उनखे ईअं न सम्झिजो त फरीद साईं हज़रत ग़ुलाम फरीद रहमतुल्लाह अलैह इश्क जी भठी आहे। फरीद साईं चवे थो त मुल्ला नमाज़ पढ़ के दुआ दे हथ पधारदा, मुल्ला नमाज पढ़ के दुआ दे हथ पधारदा, आदे मौला अहमले ॾे वक़्तु नहीं उधारदा। नमाज पढ़ी अथमि हाणे जो हाणे ॾे, मुल्ला नमाज पढ़ के दुआ दे हथ पधारदा, आदे मौला अहमले ॾे ये वक़्तु नहीं उधारदा। आखे मियाँ ग़ुलाम फरीदा ओ त रे मंगियानू ॾींदे हे कम हंदे एतबार दा। तंहिंजे करे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके नात ॻाइनि था न, हुननि खे हथ पधारण जी ज़रूरत कोन्हे। दुनिया जे आॾो हुननि खे हथ फैलाइण जी का ज़रूरत कोन्हे। त नात ख़ान जेको जीअं ग़ुलाम नबी मैसर चयो न त ज़िंदगी जेका आहे महबूब तुंहिंजी नात पढ़ंदे पढ़ंदे दम निकिरी वञे। हाणे जे नात पढ़ंदे पढ़ंदे दम निकिरी वञे त मुनकर नकीर छा पुछंदा। जेको जंहिंसां मोहबत कंदो आहे, फरमान आहे त जेको जंहिंसां मोहबत कंदो क़यामत जे ॾींहुं उहो उन सां गॾु उथंदो। असां दावेदार आहियूं, असां में एतिरो इश्क़ कोन्हे, असां में एतिरो असांजी परवाज़ कोन्हे, पर असां सभई दावेदार आहियूं। असां सुहिणे हबीब सां मोहबत कयूं था ऐं असांजो जेको महवर आहे उहो सुहिणो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। मां मुबारक ॾियां थो हिन तंज़ीम खे, मखणे फ़क़ीर खे, अदा नवाब खे, साईं असांजे अनवर साईं खे, पर हिन सॼी जमायत कंहिंजा नाला वठां ख़ाननि साईं जेके बि दोस्त आहिनि, तव्हां सभिनी खे मुबारक आहे। तव्हां हबीब जी नात ख़ान जे हिकिड़ी तंज़ीम ठाही आहे। तव्हां क़यामत जे ॾींहुं बि इनशाला गॾु हूंदो ऐं मां तव्हांजे पुठियां हूंदुसि इनशाला। बिस्मिल्लाह रहमान रहीम। अदा इहो असांजी तंज़ीम नात ख़ान इतिहाद जो साल खां वठी बाडी थियूं हुयूं। असां हुन खां थोरो परे वियासीं। उहे सभई नात ख़ान चेयरमैन मखणो फ़क़ीर ऐं हाजी अलीनवर चाचड़, हाजी ख़ान मोहम्मद सभई गॾिजी करे असां वटि आया ऐं हुन असांखे जेको आहे सो दावत ॾेई हिन में शमूलियत लाइ बाक़ाइदा असांखे मजबूर कयो। तो काफ़ी टाइम असां हुन खां परे हुयासीं। हाणे अलहमदुलिल्लाह जेको असांजो हाल हुयो असां ऐलान कयोसीं। बहितर बि आहे अमल जेको कंहिं नात ख़ान सां ॾुख सुख जी ॻाल्हि आहे। इन हवाले सां असां हिकिड़ो गॾिजी सॼी करे हिकिड़ी बाडी जोड़ी आहे ऐं इनशाला इहा पाए तकमील ते पहुचंदो। तंज़ीम जेका असां ठाही आहे असल में ॾिठो वियो त हर माण्हू तंज़ीम पियो जोड़े, हर माण्हू तंज़ीम ठाहे पियो। असां नात ख़ान ई हुयासीं जेके धारों धार हुयासीं, हिकु प्लेटफार्म ते न हुआसीं। इन जे करे असां इन ॻाल्हि खे भलो सम्झी करे दोस्तनि सां राब्तो रखी दोस्तनि खे प्लेटफार्म ॾेई करे ऐं तंज़ीम खे वजूद में आंदो आहे। इनशा अल्लाह ताला असांखे उमेदु आहे त इहा असांजी तंज़ीम कामयाबु थींदी ऐं क़ाइमु दाइम रहंदी। इन तंज़ीम असांजा नात ख़ान फ़ाइदो वठंदा रहंदा। हासिल तंज़ीम नात ख़ान इतिहाद सिंध या जी मखणो फ़क़ीर चेयरमैन आहे असांजो, वाइस चेयरमैन जो जेको आहे उहो मूंखे ॾिनो अथऊं। असांजो डिप्टी जनरल सेक्रेटरी ख़ान मोहम्मद चाचड़ आहे ऐं हिन ज़िले जो हीअ अॻुवाण आहे महबूब फ़क़ीर। या काफ़ी जेके असांजा सनांगर आया आहिनि हिते, असां हिकिड़ो मोहबत जो पैगाम ॾिनो आहे। असांजी मोहबत इहा आहे त मदीने वारे साईं ॾे सभिनि जो पंधु आहे ऐं असां सभु नात ख़ान पाण में एको मोहबत करे ऐं हिन नारो हयो आहे त इनशाला असां इहो पंहिंजो जेको आहे पूरे 9 ज़िलनि ते असां पहुताऊं। अनक़रीब असांजो ज़िलो जेको आहे सो नवाब शाह चूंडबो थोरनि ॾींहंनि में। सो मीडिया ते बि अचे थो
फेसबुक अॼुकल्ह फेसबुक बि हले थो। सो अॼु असां हिते गॾिजाणी थी आहे नवाब वटि, जंहिंमें असांजो महिमान पंहिंजो ख़ासि मुमताज़ अली लाशारी उहो बि तव्हां ॾिठो, ऐं असांजो चेयरमैन साहिबु सॼी गॾिजी करे हिते आया आहियूं। असांजी कामयाबी आहे इनशाला, यकीनी कामयाबी आहे, ऐं इनशाला असां जेके पंहिंजा हक़ आहिनि उहे असां गवर्नमेंट खां बि इहे सुगड़नि खे मिलनि था वज़ीफ़ा। असांजो नात ख़ान जेको 50 साल 100 साल ताईं नातूं पढ़े थो हुज़ूर जूं, उन्हनि जो बि हक़ु आहे, उनखे बि जेको आहे सो इहो गवर्नमेंट जे तरफ़ां हक़ु हिकिड़ो वज़ीफ़ो मिले। असां तनज़ीम इन जे करे जोड़ी आहे त जेकॾहिं ॿारु रोईंदो आहे त उनखे बुबो मिलंदो आहे, ऐं असां इहे तनज़ीम गॾिजी करे जोड़ी आहे सिर्फ़ु इन्हनि जे लाइ त असां पाण में मुतहिद हुजूं, ऐं हुकूमत खां बि असां पंहिंजो अपील कंदासीं त असांखे इनशाला, ऐं उनमें बि उमेद आहे, यकीन आहे, सकाफ़त खातो आहे या जेको बि आहे जीअं पंहिंजो ॿियनि खे बि ॾियनि था, त असांखे जेके पोढ़ा जेके नात ख़ान आहिनि सॼी ज़िंदगी हुज़ूर जी सना पढ़ी अथऊं, उन्हनि खां बि जेको आहे सो असां नाला ॾेई करे वठंदासीं। असांजो